गंबट ताल का रिपोर्टर जाहिद हुसैन जामड़ो। गंबट गिम्स हॉस्पिटल जो कासाई डॉक्टर डोगर खिलाफ कार्रवाई केर कंदो। गिम्स इंतजामिया खां हर ट्रांसप्लांट ते 32 लख रुपया खणंदड़ ऐं हर महीने 45 लख रुपया पघार खणंदड़ डोगर बेरहम ऐं कातिल आहे। वेझी तारीख़ ट्रांसप्लांट करण जा अलॻि रेट मुक़रर। जेको पैसा न ॾींदो उन्हनि ग़रीबनि खे 6 महीना रुलाए रुलाए प्राइवेट लेबोरेटरी तां ॻरी फीस जूं टेस्टूं कराए उन्हनि खे कंगाल करे छॾे थो। बाक़ी जेको हिन कातिल ॾे पंजाब खां सिफारिश ऐं उते पैसा जमा कराए थो अचे उनखे जल्द रिलीफ मिले थो। ग़रीब बेपहुच वीचारा मसवाड़ जी जॻहुनि में रहनि था, आख़िर में उन्हनि खे लाश ई मिले थो। गंबट वासियुनि जो चवणु आहे त डायरेक्टर गिम्स रहीम बख्श भट्टी साहब जंहिं वटि समूरा सबूत बि मौजूद आहिनि डोगर जा, पर उन ख़िलाफ़ कार्रवाई छो न पियो करे। असां वसवारनि खे अपील था करियूं त डोगर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।